अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू अवर प्रोग्राम। असां हिन ॾींहंनि में सिंध जूं जेके क़ौमी पार्टियूं आहिनि, सिंध जूं कॉमप्रस पार्टियूं आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, उन सिलसिले में हिन वक़्तु असां सां डॉक्टर कादिर मक्सी साहिब जन टेलीफोन लाइन ते आहिनि। डॉक्टर साहिब सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरबराह आहिनि ऐं डॉक्टर साहिब सां गुफ़्तगू करण जा असांजा ॿ हिकिड़ा एक्स्ट्रा एडवांटेज ज़रूरु आहिनि। हिकु त इहो त डॉक्टर साहिब जो सिंध जी क़ौमी सियासत में हिकिड़ो तमामु वसी तजुर्बो आहे, अमली तजुर्बो आहे, ऐं ॿियो इहो आहे त डॉक्टर साहिब जन पाण ख़ुदि मेडिकल डॉक्टर हुजण जे करे शायदि हिन सिचुएशन में पाण डॉक्टर साहिब खां वधीक सिखी सघंदासीं। डॉक्टर साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। हीअ जेका असां वटि जेका सॼी जेका सूरताल आहे, उन में घणा माण्हू चवनि था, ऐं इहा ॻाल्हि शायदि सही बि आहे, त सॼी दुनिया ते हिकिड़ो सदी सवा जे पीरियड में हिकिड़ो बिल्कुलु नओं टाइम आहे, ऐं गॾोगॾु सॼी दुनिया लाइ नओं टाइम आहे, त यकीनन सिंध जे लाइ बि नओं टाइम आहे। असां वटि तव्हां जहिड़ा जेके सीनियर जेके लीडर्स आहिनि, जिन ग्राउंड ते ज़िंदगी गुज़ारी आहे, उन्हनि खे हिन सॼी सिचुएशन में यकीनन का हिकिड़ी नई सिचुएशन नज़र ज़रूरु ईंदी हूंदी, छाकाणि त जेका जिदोजहद पाण पहिरियों कई आहे सिंध जे अंदरि, उहे मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हीअ चैलेंज सिंध जे अंदरि, सिंधी कॉमप्रस पार्टियुनि जे अंदरि बि, उन्हनि जे लीडरशिप जे आॾो बि हिकिड़ो सफ़ा डिफरेंट क़िस्म जो चैलेंज आहे, जंहिंमें हिकिड़े वायरस खां भॼी पाण दरवाज़नि जे पोयां लिकी वेठा आहियूं, ऐं सोशल डिस्टेंसिंग खां अलावा इन जो ॿियो को इलाजु कोन्हे। कीअं महसूसु कंदा रहिया आहियो हिननि ॾींहंनि में, इन सिचुएशन में तव्हांजी एक्टिविटी कीअं मूव कंदी रही आहे? ॾिसो, हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मजमूई पाण जेकॾहिं सिंध में कॉमप्रस सियासत जो जाइज़ो वठंदासीं, तजो कंदासीं, त कॉमप्रस सियासत जेका आहे सा इशूज़ ते वधीक सरगर्म रहंदी आहे, ऐं उन खां पोइ इहो आहे त उन में जेका वॾे खां वॾी इदाराती खोट आहे। का बि पार्टी, का बि तंज़ीम वॾे इख़्तिलाफ़ जूं ॻाल्हियूं करे, वॾी तब्दीली जूं ॻाल्हियूं करे, आज़ादी जूं ग़ुलामी जूं ॻाल्हियूं करे, पर उन्हनि सभिनी में जेको इदारती जोड़जक कोन्हे, जंहिंजे करे तंज़ीमुनि जा जेके बेस ऐं बुनियाद आहिनि, उहे हवा में बीठल हूंदा आहिनि। ख़र्चु पोइ वियो हलियो, तंज़ीम ख़तमु, को नुक़सानु थियो, तंज़ीम ख़तमु, ऐं माण्हू वटि, समाज वटि उन्हनि जे बाबति काफ़ी सॻे हज़ारे क़िस्म जा क्वेश्चन रहनि था। हाणे कॉमप्रस सियासत, सिंधी समाज मजबूत तौरु इन हालत में आहे जो सिंधी समाज हिकिड़ो त कॉमप्रस सियासत जो जेको तालुक़ु आहे, उहो सिंध जे साहिब हैसियत जेके माण्हू आहिनि, जागीरदार आहिनि, वॾेरा आहिनि, सनतकार आहिनि, बिज़नेसमैन आहिनि, अपर मिडिल क्लास माण्हू आहिनि, उन्हनि जो त हिन सॼी कॉमप्रस तहरीक सां वास्तो ई कोन्हे। हू त सम्झंदा आहिनि फालतू क़िस्म जी एक्टिविटी आहे, ऐं कॉमप्रस जी माना हर फ़र्द जी पंहिंजी पंहिंजी ज़ाती मफ़ादनि जी रांदि, हू बिल्कुलु हुनखे पुठी ॾेई बीठा हूंदा आहिनि। जेको वरी मिसकिन माण्हू आहे, जेको पंहिंजी मुश्किलातुनि में फाथल आहे, उनखे कॉमप्रस पार्टी जूं ॻाल्हियूं ऐं लीडरनि जूं ॻाल्हियूं ऐं नारा मुतविजा कनि था, पर उहो वरी अमली तब्दीली जी जेका जदोजहद आहे, उन जदोजहद में सवाइ पंहिंजी पर्सनल शख़्सी शिरकत जे ॿिया जेके पासा आहिनि, उनजी एॾी वॾी मददगार नथो थी सघे। मसलन पार्टियुनि खे वॾे खां हलाइणु, मुस्तक़िल नतीजा ॾियणु, उन लाइ पार्टियुनि जो फाइनेंशियल फॉलोअप जी तमामु वॾी ज़रूरत हूंदी आहे, जिते आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, नवाज़ शरीफ, इमरान ख़ान या जहांगीर तरीन, इहे सभु ईअं अरबा खरबा रुपया न त डॉलर खणी सियासत में लथल आहिनि। उते पाण मास्टर जा ॿार, हारिका पुट मज़दूरनि जा ॿार, ऐं मिडिल क्लास जो डॉक्टर, को वकील, को इंजीनियर, उहो उन सॼे सिख खे चैलेंज करे बीहे, ऐं उनखे एॾो वॾो फाइनेंशियल फॉलोअप केरु मुहैया करे सघंदो, जंहिंमें हू मुस्तक़िल पंहिंजी सियासी एक्टिविटी खे, सियासी कमकार खे जारी रखी सघंदो। अच्छा, त इन खोट जे करे जेका ही सूरताल पैदा थी आहे, त जॾहिं अहिड़ा इशू अचनि था, हींअर बीमारी आहे सोशल डिस्टेंसिंग जो चयो वियो आहे। माण्हू असां ख़ुदि बि शौरी करे इहो एहतियात था करियूं त को मीडिया ते, कंहिं सोशल मीडिया ते अहिड़ी ॻाल्हि न अचे त लीडर साहिब ॿियनि माण्हुनि सां वेठा मिलनि, 50 माण्हुनि सां गॾु वेठा कचहरी पई थिए, पर उन में जेको वॾे खां वॾो माण्हुनि जो हींअर मसइलो आहे त माण्हुनि खे बीमारी खां तहफ़ुज़ खपे थो, पर जेको जेको माण्हू जिथे आहे, ग़रीब महिनतकश माण्हू,
उनखे पंहिंजे पाण खे पंहिंजे बचनि खे ज़िंदा रखण लाइ बवेला मानी खपे। हाणे इहो त कॉमर्स पार्टियूं जेके सियासत में 50-50 40 साल 30 साल लॻाए वेठियूं आहिनि, उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो तंज़ीमी नज़्म कोन्हे, एतिरी फिनांशियल सपोर्ट कोन्हे जो हू अहिड़े वक़्तु निकिरनि ऐं माण्हुनि जो इहो जेको इशू आहे इन इशू खे एड्रेस करे सघनि। ऐं वरी सिंधी सोसाइटी जेका आहे उहा मसइलनि उन सॼे मसइले में हींअर इहो आहे, असां जिथे वर्कर वग़ैरह वञनि था असां हिनखे मॉनिटर कयूं पिया त माण्हुनि में इंफरादी तरह नंढी नंढी सितर ते को पढ़ियल गढ़ियल पंहिंजे दोस्त किथे आहिनि, को नंढा विचोला कारोबारी तबका आहिनि, उहे पंहिंजे बुनियाद ते ग़रीबनि खे को 5 किलो अटो ॾेई सघनि था, को दाल जो किलो ॾेई सघनि था। इन तरह सां एक्टिविटी हले पई, पर बाज़ाब्ता सियासी तंज़ीमी तरह का कॉमर्स पार्टी इन में अॻभराई करे ऐं पंहिंजा पेर खोड़े ऐं बीहे त छाती ते हथ खणी असां हिन ज़िले में हिन तालके में हिन यूसी में असां माण्हुनि जी बुख ख़तमु कंदासीं। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां इहा ॾाढी इम्पोर्टेंट एफिशिएंसी आहे, न कॉमर्स वटि इन क़िस्म जी एफिशिएंसी आहे, न ट्रेनिंग आहे, ऐं न ई वरी हुननि वटि उहो जेको मुआशी सिस्टम आहे। सही ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी शइ जेकी आहे मूंखे ज़रूरु यादि अचे थी उहा त इहा ॻाल्हि सही आहे, इहो तमामु वॾो इम्पोर्टेंट एस्पेक्ट आहे जेको तव्हां शेयर कयो था। पर असां वटि ठीकु आहे हिन क्राइसिस जी, हिन चैलेंज जी नेचर जेकी आहे बाहियत तब्दील आहे, पर माज़ी में मिसाल लेट सपोज़ डिज़ास्टर्स आया 2-3 साल सिंध में, ऐं सॼी सिंध में उथल पथल थी, शिफ्टिंग थी, उन वक़्त में रिलीफ जी ॻाल्हि थी, जेके मां ॿोॾियुनि जी ख़ासि तौर ते ॻाल्हि थो कयां, उहो हिकिड़ो एक्सपीरियंस असांजे न सिर्फ़ु नेशनल लेवल जी पार्टियुनि हुकूमतुनि पर कॉमर्स पार्टियुनि वटि बि आहे। पाण छा उन्हनि डिज़ास्टर्स मां कुझु न सिखी सघियासीं छा? छाकाणि त ठीकु आहे तमामु वॾे पैमाने ते पाण कुझु न करे सघूं, पर का नंढी शइ ऑर्गेनाइज़ करे सघण जी पोज़ीशन में बि न आहियूं छा? ॾिसो, मां ॿुधायां त हिकु वाक़िअनि ऐं हालतुनि जो दारो मदार आहे। ॿोॾ अची थी वञे, को ज़लज़लो अची थो वञे, का ॿी मुसीबत अची थी वञे, उन वक़्तु समाज में अवाम जी अक्सरियत मुतरक हूंदी आहे, उन्हनि खे रोकियो न वेंदो आहे त तव्हां परे रहो, ॾिसंदे रहो। माण्हू वर्कर मोटिवेशन पैदा कंदा आहिनि सोसाइटी में त बाबा ही मुश्किल बची वई आहे, हाणे हिन तरीक़े सां हिनखे हेल्प कयो। पोइ काफ़ी साल माण्हुनि जी इन्वॉल्वमेंट थींदी आहे त माण्हू हुनखे फेस करण जे लाइक़ु थींदा आहिनि। हीअ त हिकिड़ो अजीब मुसीबत अची वई आहे न त तव्हां कंहिं माण्हू सां ॻाल्हायो था त 6 फुट फ़ासिलो रखो, हथ न मिलायो, कंहिं ॾे न वञो, सॼो सिस्टम लॉकडाउन आहे। त लॉकडाउन जी सूरत हाल में केरु माण्हू कीअं कंट्रीब्यूट करे कंहिंखे ठाहे सघे थो, कंहिंखे कुझु तकलीफ़ जे वक़्तु पुॼाए सघे थो, त इहो ख़ुदि हिकिड़ी मुंझाईंदड़ ऐं कंफ्यूज़ सूरत हाल आहे। अच्छा, त इन जो मतिलबु आहे त इन सॼी सिचुएशन में सभिनी पार्टियुनि खे रियासती या हुकूमती इनिशिएटिव जो हिसो बणिजणु या इन जी हिमायत मुखालफ़त खां अलावा ॿियो को रस्तो नथो पइजे। ॾिसो, मां इहो चवां तव्हांखे त हुकूमत ही इख्तियार हुकूमत जो ई आहे त लखां ऐं करोड़ा ग़रीबनि इंसाननि खे फीड करे सघे या इहा रियासत करे सघे थी या हुकूमत करे सघे थी, छो जो हुननि वटि बेइंसाफ़ पंहिंजा फंड आहिनि, ज़ाती तरह सभु वेल ऑफ माण्हू आहिनि, उन्हनि जो यूनियन काउंसिल ऐं ॿिए सिट ते नेटवर्क आहे त पंहिंजे रुॻो ॿिए सिट ते वेठल बिदरोदारनि खे चवनि त बाबा तव्हां जेको पंहिंजी ॿिए में 8-7 ॻोठ थो हिननि खे सर्वे करे हिननि खे तव्हां पहुचायो त हिकिड़ो इहो मामिलो हली सघे थो ऐं करे सघे थी रियासत। पर रियासत बि हिते जेको हुकूमतूं जेके आहिनि उहे नुमाइशी आहिनि ऐं हुकूमतुनि जी कारकर्दगी इन सिट जी एॾी क्रेडिबल कोन्हे। माना हेठि सिट ते ग्रास रूट ताईं जेको हुननि जो कारंदो वेठो आहे उहो करप्ट आहे। पहिरीं जेकॾहिं ट्रक राशन जी अची वेंदी त अधु हुनजे घर लही वेंदी, पोइ अधु वरी जेके हुननि जा आस पास जा वर्कर हूंदा उन्हनि में तक़सीम थी वेंदी। जेके बि ज़रूरतमंद माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे। सालनि जा एक्सपीरियंस जंहिंजे आधार ते मां ॿुधायां छो जो बेसिकली माण्हुनि जी ट्रेनिंग जेका आहे न उहा ट्रेनिंग माण्हुनि खे अॻिते खणी वेंदी आहे। त तव्हां जॾहिं समाज सां पंहिंजे वर्कर खे कमिटेड नथा ठाहियो, तव्हां डेडिकेशन नथा सेखारियो, तव्हां माण्हुनि जे दुख ऐं दर्द जो अहसासु नथा सेखारियो माण्हुनि खे,
ऐं जेको जिथे माण्हू वेठो आहे उनखे सिर्फ़ु इहो ई सेखारियो आहे त बाबा कहिड़े तरीक़े सां पंहिंजी इज़त खां जी लेवल सां किरो, ख़ुशामद करियो, चापूसी करियो, पंहिंजा बूट चटियो, पैसा कमाइणा आहिनि, पैसा हथ करना आहिनि। एग्ज़ैक्टली जॾहिं इन हा क़िस्म जी सूरत हाल अची थी वञे समाज में त पोइ ॾाढो मुश्किल ॾाढो मुश्किल थी थो वञे। डॉक्टर साहिबु कॉपरेस पार्टियुनि जी लीडरशिप जेके आहिनि या जेके पार्टियूं आहिनि उहे हिन सिचुएशन जे हवाले सां उन्हनि वटि हिकिड़ा ॿ राया आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था त हीअ सिचुएशन कुझु इन ई टाइप आहे, हिन जी नेचर डिफरेंट आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त जीअं ॿिया डिज़ास्टर्स आहिनि उन जे निस्बत में जेको आहे हिन में मूव करणु जेको आहे ज़ारी ॻाल्हि आहे ॾाढो इशू आहे, प्रॉब्लम आहे, जंहिंजो तज़किरो तव्हां बि कयो। पर माण्हू चवनि था त हीअ सिचुएशन जॾहिं त सॼी दुनिया ऐं सिंध ते हिकिड़ी पहिरियों दफ़ो नाज़ुल थी आहे सदी सवा जी सॼी जे पीरियड में, त हिन में हुकूमतुनि सां ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी सां गॾु बीहण जी ज़रूरत आहे, उनजी हिमायत करण जी ज़रूरत आहे। ख़ालिद जुड़े साहब उनजी हिमायत करे थो, ॿिया लीडर जेके आहिनि पीपल्स पार्टी जे ख़ासि तौर ते लॉकडाउन्स वारी पॉलिसियुनि जी हिमायत कनि था। तव्हांजो व्यू पॉइंट छा रहियो आहे? न असांजो मजमूई तरह इहो जेको फ़ैसिलो हो त हीअ हिकिड़ी वबा आई आहे, साइंसदान सॼी दुनिया हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त तव्हां माण्हुनि जी चुरपुर खे महदूद करियो, मूवमेंट बंदि करियो, लॉकडाउन कयो, माण्हुनि खे घर ताईं महदूद कयो। इन सपोर्ट में त असां पहिरीं ॾींहं खां वठी हिमायती हुआसीं त असां इन हालतुनि में को एक्सपेडिशन करे ऐं को नओं हिकिड़ी वॾी मुसीबत माण्हुनि लाइ क़ौम लाइ खड़ी कयूं त असां इन ॻाल्हि ते पहिरें ॾींहं खां वठी सपोर्ट कंदा रहिया आहियूं सिंध हुकूमत जे इन क़दमनि खे। पर सवाल इहो आहे त जेका ॿियो फेज़ आहे उन फेज़ में हिननि जी संजीदगी केतिरी आहे, माण्हुनि खे सपोर्ट करण जी, माण्हुनि खे हिन बुख बदहाली मां कढण जी। हाणे असांखे त मसइलनि सभई फोन अचनि था, वाक़िफ़कारनि जा बि अचनि था, अणवाक़िफ़ जा बि अचनि था, साईं मरी वियासीं, साईं तकलीफ़ बचा लंघण, महिरबानी कयो ई थियो। त हाणे जेको बुनियादी आहे चेप्टर त जॾहिं सॼो सिंधी समाज सिंध हुकूमत जी हिन लॉकडाउन वारी पॉलिसी जी हिमायत में बीठो आहे, मुकमल सपोर्ट थो करे, त पोइ इहा सिंध हुकूमत जो कमु आहे त हू सभिनी पंहिंजे कारकुननि सां गॾोगॾु जेके बि सोशल एक्टिविस्ट आहिनि, पोइ भले एनजीओ वर्कर आहिनि, साफ़ी आहिनि ऐं कॉपरेस सियासी पार्टियुनि जा नुमाइंदा आहिनि, अपोज़िशन पार्टियूं आहिनि, उन्हनि पंहिंजी पार्टी जे अॻुवाननि खे ज़िले यूसी जे अॻुवान खे हिदायतूं ॾे त तव्हां लोकल सिट ते मक़ामी राब्ता ठाहे तव्हां माण्हुनि खे हिन बुनियाद ते फीड कयो। त जॾहिं मॉनिटरिंग शुरू थी वेंदी, हाणे मां नथो चाहियां त बिलाल भुट्टो उन्हनि खे चवंदो हूंदो त असां ट्रक तव्हांखे मोकिलियूं था, तव्हां विराए पंहिंजे घर में रखी छॾियो, या ही पैसनि पहचान जो जेको सिलसिलो आहे इहो तव्हां पंहिंजे खीसे में विझी छॾियो। पर उते जेको तरबियत जेका सालनि जी हिन क़िस्म जी आहे जंहिंजे करे उहा हुकूमती धुर इहो नथी करे सघे, त उनखे ख़ुदि समाज खे इन्वॉल्व करे ऐं उनखे वठणु खपे। ऐं ॿियो जेको इशू आहे उहो इहो आहे त इन्हनि हालतुनि में मुनज़िम तरीन इदारो यानी पाकिस्तानी फ़ौज ई आहे, जेका जिन खे ट्रेनिंग बि आहे हंगामी हालतुनि जी सभु कुझु। त मां सम्झां थो त इहो जेको बि राशन पहुचाइण जो ऐं घर घर वञण जो ऐं माण्हुनि जा तफ़सील ठाहिण जो, इहो जेकॾहिं फ़ौजी इदारा ऐं रेंजर्स वग़ैरह इन्वॉल्व थिए ऐं पुलिस थिए त उहे काफ़ी हद ताईं 100% मां नथो चवां, पर 50-60% जो करप्शन लुटपुर ख़तमु थींदी, कुझु माण्हुनि खे बुख जे विघे मरण खां थी बचाए सघे। ओके इहो हाणे ख़बर न आहे त हिननि खे इहो ऑप्शन डिस्कस कनि था या नथा कनि, ठीकु हुकूमत छा थी करे। इहो आहे एक्सपेक्ट। तमामु घणा माण्हू चवनि था त फ़ौज खे जॾहिं त डिज़ास्टर्स ऐं हिननि सिचुएशन में मूव करण जी हिकिड़ी ख़ासि ट्रेनिंग हुजे थी, इहो आहे सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे। आख़िरी शइ मां डॉक्टर साहिबु ज़रूरु पुछंदुसि, जेका घणनि माण्हुनि जे लाइ काफ़ी दिलचस्पी जो हिकिड़ो मौज़ू बि आहे हिन वक़्तु। माण्हू चवनि था त दुनिया जे अंदरि हीउ डिज़ास्टर जंहिं क़िस्म जो आहे इहो सॼी दुनिया में तमामु घणियूं तब्दीलियूं आणींदो। के माण्हू ख़ुशि था थियनि, कम्युनिस्ट बि ख़ुशि आहिनि, काफ़ी ॿिया माण्हू बि ख़ुशि आहिनि। उहे चवनि था त रियासत चेंज थींदी, रियासत में घणियूं शयूं पॉज़िटिव थी सघनि थियूं, कुझु माण्हू उनखे डिफरेंट ॾिसनि था। इन सॼे स्फेयर में तव्हां छा सोचींदा रहियो त वाक़ई दुनिया में ॾाढियूं के जेको आहे उभ ॾारींदड़ तब्दीलियूं अचनि पियूं? ॾिसो, वक़्तु जॾहिं एतिरो वाक़ई जो मौक़ो मिलियो आहे अकेले रहण जो, त असां माण्हू खे खणी वियो त असां
मुख़्तलिफ़ बुक्स पढ़ूं, किताब पढ़ूं, दुनिया खे सम्झण जी कोशिशि करूं, जेके जेके वीकनेसेस आहिनि इंसाननि जूं क़ौमी तहरीकुनि जूं, उन्हनि खे सोचिजे, उन्हनि जे लाइ रस्तो ठाहिजे, इहो त कमु हले पियो। बाक़ी सुवाल इहो आहे त ख़ुशि फहमियुनि ते या उमेद ही ज़रूरु आहे त ही वबा जेका आहे सॼी दुनिया जे अंदरि जॾहिं ग्लोबल मसइला थींदा, फर्स्ट वर्ल्ड वार लॻी, सेकेंड वर्ल्ड वार लॻी, त उन वक़्तु सॼी दुनिया जे अंदरि तव्हां ॾिठो त क़ौमी तहरीकूं हुयूं, सरमाएदारी कमज़ोर थी, सोशलिज़म आयो मैदान ते, रियासतूं ठहियूं, त उहो सॼी दुनिया में हिकिड़ी नई मुस्तक़बिल ठही। त हिन वक़्तु बि उहा त इंसानी जंग त न आहे, पर इहा जेका कुदरती हिकिड़ी आफ़त ऐं वबा आई आहे, त उन सॼी दुनिया जो वायुमंडल तब्दील कयो आहे। माण्हुनि जा तालुक हिक ॿिए सां, समाजी तालुक, कारोबारी तालुक, दुनिया जे अंदरि जेके सुपर पावर्स हुआ उन्हनि जी सलाहियत, उन्हनि जो पैसो, उन्हनि जो तेल, त उहे सभु शयूं जेके आहिनि हींअर हिते खे लॻी पयूं आहिनि। इन करे मां सम्झां थो त हिन सूरताल खां पोइ वरी सॼी दुनिया में नई सिलसिले थियणी आहे। मां ख़ुशफहमी में रहण बि न चाहींदो आहियां, न रहंदो आहियां, त मां ख़्वाहिश करियां त हाणे ही हिन क़िस्म जी सूरताल थी वई ऐं पोइ सिंध असांखे आज़ादी मिली वेंदी ऐं फलाणो थी वेंदो ऐं यकदमि हारिन मज़दूर जा इनकलाब अची वेंदा, बैन अल-अक़वामी तौर ते सरमाएदारी कमज़ोर थी वेंदी। त मां हिननि ख़ुशफहमी नथो रहणु चाहियां, पर ही ज़रूरु आहे त निस्बतूं ऐं तालुक नवां जुड़ंदा, जंहिंते वरी माण्हुनि खे नए सियासत जा ज़रूरत पवंदी। थैंक यू डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, पंहिंजा व्यूज़ शेयर कया। नाज़रीन, डॉक्टर साहब जी गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं, वठूं था इजाज़त। अल्लाह चमान।